हेलो वीवर्स, अस्सलाम वालेकुम। सेंटर में स्वागत है। मैं आजाद लाल हुसैन। आज ॻाल्हि कनासी जेका वफ़ाक़ ऐं जेका सिंध हुकूमत में जेको जहिड़ो आहे उहो पीपल्स पार्टी ख़ासि करे नून लीग में जेका जहिड़ो आहे उहो उरी ते वञे पियो। ऐं ॾिठो वञे मरियम नवाज़ जेका शुरू ते जेका बयान सां जेके जहिड़ो आहे उहो जहिड़ो हाणे वधंदे नज़र अचे पियो। ऐं मरियम नवाज़ जेको बयान ॾिनो त पैसो मुंहिंजो पाणी मुंहिंजो, उन खां अलावा हुन पीपल्स पार्टी जी कारकर्दगी ते ॻाल्हायो हो। उन खां पोइ जेका आहे पंहिंजो क़ौमी असेंबली मां पीपल्स पार्टी वॉकआउट कयो ऐं मरियम नवाज़ खां माफ़ी जो मुतालबो कयो। उन खां पोइ जेका आहे सिंध जे सदर जेका पीपल्स पार्टी जे निसार अहमद खोड़ो पारां जेका आहे उहो मरियम नवाज़ खां ऐं नवाज़ शरीफ़ खां जेका वज़ाहत तलब कई ऐं पार्टी पॉलिसी वाज़ह करण ऐं जेका उहो पंहिंजे सीसीआई जेके इजलास जी जेका तोहिन ऐं भञकड़ी जेका करार ॾिनी, उन खां पोइ जेका आहे कल्ह जेका आहे पीपल्स पार्टी सेनेट मां जेका आहे वॉकआउट कयो आहे ऐं मरियम नवाज़ खां जेके माफ़ी जो मुतालबो कयो। उन खां पोइ जेका आहे पंजाब जी इतलात खाते वारी वज़ीर जेका उस्मा बुखारी, उन बि जेका आहे सख़्तु रद्द अमल ॾींदे बयान जारी कया आहिनि। उन हिकिड़ो तनक़ीदी अंदाज़ में जेका आहे बयान ॾिनो त सिंध जे जेके माण्हू या ख़ासि करे पीपल्स पार्टी जा माण्हू जेके आहिनि उहो जेका जॾहिं बि उन पंहिंजे मुफ़ाद जो जॾहिं मामिलो ईंदो आहे तॾहिं तनक़ीद थींदी आहे उन्हनि ते त उहे सिंध कार्ड खेॾंदा आहिनि ऐं मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं जहिड़ा नारा लॻाईंदा आहिनि ऐं उन हिकिड़ो तनक़ीदी अंदाज़ में चयो आहे। पर ॾिठो वञे त उन जेका आहे बयान ॾिनो उहो डायरेक्ट पीपल्स पार्टी खे टारगेट करे, पर सिंध जे माण्हुनि खे उन सां गॾोगॾु टारगेट कयो आहे। ऐं उन खां अलावा हुन शर्जील मेमन सां मुखातिब चयो आहे त जेका आहे हुननि 17 साल में जेका पीपल्स पार्टी कहिड़ी कारकर्दगी ॾेखारी आहे ऐं असांखे जेका आहे उहो सिंध जे जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि, नवाबशाह, गढ़ी ख़ुदाबख्श या कंदकोट या कच्छ जा इलाइक़ा आहिनि, उहो असांखे विज़िट कराए त हिननि कहिड़ी कारकर्दगी ॾेखारी आहे, कहिड़ा हिननि 17 साल में कम कया आहिनि। इहा जेका उज़मा बुखारी जेको सवाल आहे उहो पंहिंजे जॻह ते सही आहे सवाल, छो त पीपल्स पार्टी 17 साल में जेका आहे उहो सिंध खे धाड़ेलनि खां छुटकारो ॾियारे न सघी आहे। उन खां अलावा जेका आहे तरक़ियाती कम जेका आहिनि उहो बि न कराए सघी आहे। उनजो सुवाल हिकिड़ो पंहिंजी जॻह ते सही आहे। ऐं पीपल्स पार्टी हक़ीक़त इहा आहे त जॾहिं पंहिंजे पाण ते जॾहिं मामिलो ईंदो आहे, पाण ते जॾहिं तनक़ीद थींदी आहे त पीपल्स पार्टी सिंध कार्ड खेॾंदी आहे, सिंध खे जेका कोम्पर्स जेका कार्ड आहे कोम्पर्सनि खे गॾु वठंदी आहे ऐं मामला उथारींदी आहे। पर हीउ जेका मामिलो आहे त उज़मा बुखारी या पंजाब जेका कैबिनेट आहे उहो जेका आहे पंहिंजो सिंध खे टारगेट करे रही आहे। इन हवाले सां सिंध जे माण्हुनि में जेका आहे तैश पकड़ियल आहे। ऐं उन खां अलावा सिंध जे जेका सूबाई वज़ीर सईद गनी पारां जेका आहे उहो हिन ते उज़मा बुखारी जे बयान ते बि रद्दमल ॾिनो आहे। चयो आहे त जेका आहे उज़मा बुखारी बिलावल ते बयानु हयो आहे, जेका आहे इल्ज़ाम हयूं आहे त बिलावल जेका आहे उहो कैबिनेट में जॾहिं परदेही वज़ीर हो तॾहिं वज़ीर आज़म ख़िलाफ़ या हुकूमत ख़िलाफ़ साज़िश कई। हुन सईद गनी जेका बयानु ॾिनो आहे उन वज़ाहत तलब कई त वज़ीर आज़म जवाब ॾे त बिलावल कहिड़ी साज़िश कई। ऐं उन खां अलावा जेका अॼु ख्वाजा आसिफ़ बयानु ॾिनो आहे त ज़रदारी जेका ॾाढो माहिर माण्हू आहे उहो जहिड़े जे हक़ में न आहे, तंहिं करे ॿिन्ही धुरनि जो ठाह कराए वठंदो। ऐं अॼु आसिफ़ ज़रदारी पारां जेका आहे उहो मौसम नकवी खे जेका आहे तलब करे कराची में घुरायो आहे, मुलाक़ात कई आहे ऐं हुन जेका ठाह बाबति इन बाबति ॻाल्हि ॿोल कई आहे। ऐं उन खां अलावा जेका आहे ख्वाजा आसिफ़ जो जेका बयानु आहे उहो घणे क़दुरु दुरुस्त वञे पियो त जेका आहे उहो आसिफ़ ज़रदारी जेका टियाकड़ी जो माहिर आहे ऐं जेका मुक़ामती पॉलिसी जो बादशाह आहे, सो यकीनन जेका आहे उनजो ठाह थींदे नज़र अचे पियो।